मीरपुर बुरड़ो भरिसां नींगर 15 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। संदसि वारिस सख़्तु परेशान आहिनि। ॻोठ मुला सोढो बुरड़ो वासी 16 वरहनि जो साजिद पुटु ग़ुलाम अकबर बुरड़ो 15 ॾींहं अॻु कावड़जी निकिरी वियो हो। वारिसनि जो चवणु आहे त हर हंधि ॻोल्हा बावजूदि नींगर जो किथां बि ॾस पतो नाहे पियो। खेसि ॻोल्हण में मदद कई वञे। मीरपुर बुरड़ो भरिसां नींगर 15 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। संदसि वारिस सख़्तु परेशान आहिनि। वारिसनि जो चवणु आहे त ॻोठ मुला सोढो बुरड़ो वासी 16 वरहनि जो साजिद पुटु ग़ुलाम अकबर बुरड़ो 15 ॾींहं अॻु कावड़जी निकिरी वियो हो। वारिसनि जो चवणु आहे त हर हंधि ॻोल्हा बावजूदि नींगर जो किथां बि ॾस पतो नाहे पियो। खेसि ॻोल्हण में मदद कई वञे। मीरपुर बुरड़ो भरिसां नींगर 15 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। संदसि वारिस सख़्तु परेशान आहिनि। वारिसनि जो चवणु आहे त ॻोठ मुला सोढो बुरड़ो वासी 16 वरहनि जो साजिद पुटु ग़ुलाम अकबर बुरड़ो 15 ॾींहं अॻु कावड़जी निकिरी वियो हो। हर हंधि ॻोल्हा बावजूदि नींगर जो किथां बि ॾस पतो नाहे पियो। खेसि ॻोल्हण में मदद कई वञे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ मीरपुर बुरड़ो जे रिपोर्टर अब्दुल लतीफ़ मस्तोई खां। अब्दुल लतीफ़, छा तफ़सील आहिनि मां वटि? हाँ जी बिल्कुल महताब है। मीरपुर बुरड़ो भरिसां ॻोठ मुला सोढो बुरड़ो जो रहियासी आहे 16 सालनि जो नींगर साजिद अली वलद ग़ुलाम अकबर बुरड़ो 15 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। जंहिंजा वारिस सख़्तु परेशान आहिनि। वारिसनि जो चवणु आहे त नींगर घणा कावड़जी निकिरी आहे जेको हिन वक़्त ताईं वापसि न आयो। उन्हनि इंतज़ामिया खां मुतालबो कया त नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी महताब। अब्दुल लतीफ़ मस्तोई, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।